अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में एक भेर ॿीहर भली कार। अॼु असांजी सिंधी सीरीज़ में पढ़ी रहिया आहियूं सिंधी ॿाराणे किताब जा सबक। अॼु असांजो सबक पढ़ूं था सिंधी ॿाराणे जो सबक नंबर 16। कीअं? सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सब को। सीन वा सो, रे हे वा नून पेश रू, सो रू। ॾिसो आवाज़ किथे आहे, कहिड़ो आहे? सीन वा सो, हिते असां 4 अखर रे हे वाफ नून सां गॾु पेश मिलाए पढ़ंदासीं। रे हे वा नून पेश रू। सीन वा सो, रे हे वा नून पेश रू, सो रू। सबक को सो रू। धाल ज़बर ध, णे पेश णु, धणु। हे ये जेर ही, हमदो पेश उ, ही उ। धणु ही उ। धाल ज़बर ध, णे पिशणु, धणु। अलिफ मद आ, हे ये हे, आहे। छाए? धणो हियो, धणो आहे। हे छाए? धाल ज़बर ध, णे पेश णु, धणु। सीन ज़ेर स, ङे ज़बर ङ। कहिड़ो आवाज़ ठहियो? सिंग। सीन ज़ेर स, ङे ज़बर ङ, सिंग। हे ये ज़ेर ही, सीन ज़ेर स, ङे ज़बर ङ, सिंग। अलिफ मद आ, हे ज़ेर ह, नून ज़ेर न, आहेन। सिंग ही, सिंग आहिन, सिंग ही, सिंग आहिन। डे ज़ेर ड, नून अलिफ ना, डिन्ना। धाल ज़बर ध, णे पेश णु, धणु। डिन्ना, धणो। काफ अलिफ का, हे ज़ेर ह, काह। डिन्ना, धणो, काह। ढे ज़बर ढ, गे ये गे, ढ गे। जीम अलिफ जा, ढगे जा। सीन ज़ेर स, ङे ज़बर ङ, सिंग। डे ज़ेर ड, सीन पेश सु, डिसु। ढगे जा, सिंग डिसु, ढगे जा, सिंग डिसु। स्वाद अलिफ सा,
बेवा पेश बू साबू, स्वाद अलिफ सा, बेवा पेश बू साबू। वाव जबर व, णे पेशणु वणु, नून जबर न, साबू वणो न, वाफ जबर व, ढे पेश ढू वढू, साबू वणो न वढू। वाफ अलिफ वा, वाफ अलिफ वा, पे अलिफ पा, रे ये जेर री, वाफ अलिफ वा, पे अलिफ पा, रे ये जेर री, वापारी। बे ये बे, रे जबर र, बेर, तेवा तो, रे ये रे, तोरे, व्यापारी बेर तोरे, थेवा थो, व्यापारी बेर तोरे थो। यो है असांजो सबक नंबर 16। दीवा क्लास के लाइक कयो, शेयर कयो ऐं पंहिंजनि ॿारनि खे सिंधी सेखारियो, छो त सिंधी असांजी मादरी ज़बान सभ खां पहिरीं।